दुखी आ मंजिल डिगी आ चाढ़ी, दुखी आ मंजिल डिगी आ चाढ़ी, भॼी विया हित के भारी, असां सां दो दो दिलेर हलंदो, खणो मथे हथ केरु हलंदो, खणो मथे हथ केरु हलंदो। स्टेज ते वेठल मुंहिंजा मान वारा साईं शाह ज़मा शाह, नसीर मेमण ऐं जेके बि ॿाहिरि हिते दोस्त वेठल आहिनि, सभिनी दोस्तनि खे अस्सलामु अलैकुम। जीए सिंध, जीए साईं जलाल महमूद शाह, जीए साईं जलाल महमूद शाह जी जिदोजहद। तिजो दोस्तो, सभ खां त पहिरियां मां असांजे प्यारे भाउ सरदार अयाज़ मेमण खे 20 जनम ॾींहुं मुबारक ॾींदड़, छो जो असां अॼु बि हिनखे नौजवान सम्झूं था, अॼु बि असां हिननि खे जेको थो पढ़ो न आहे सम्झो। यकीनन जेको ही जिदोजहद करे पियो, इहा हिन उमिरि वारनि खां कान थींदी। इहा जिदोजहद 20 साल वारो नौजवान ई करे सघे थो, जेको हिन वक़्तु इहा जिदोजहद सरदार अयाज़ मेमण करे पियो। ऐं यकीनन असांखे बि सिख्या वधीक सरदार भाॼ ॾिनी आहे, जे हिन सियासी सफ़र में असांखे गॾु खणी हलनि था, जो को किथे बि नंढिड़ो को प्रोग्राम थिए थो उन प्रोग्राम में गॾु वठी वञनि था। असांखे बि सियासी तरबियत ॾियण वारो सरदार अयाज़ मेमण ऐं रशीद ॾिए थो हिन। सो मां दोस्तनि जो घणो टाइम न वठंदुसि, बसि ही 2 सिटूं 2 लफ़्ज़ हिन लफ़्ज़नि जी भेटा मां पंहिंजे प्यारे भाउ सरदार अयाज़ मेमण खे ॾींदुमि। जनम ॾींहुं तोखे मुबारक हुजे, जनम ॾींहुं तोखे मुबारक हुजे, ख़ुशियुनि जो ॾींहुं तोखे मुबारक हुजे। अल्लाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशी आबाद रखे, हमेशह महकंदा रहो, टहकंदा रहो। ख़ुशियूं तव्हांजे मथां पखियुनि वांगुरु फेरा ॾींदियूं रहनि, ॾुख तव्हां खां कोहे कोहे दूर हुजनि, हर मंज़िल ते कामयाबी अव्हांजा क़दम चुमे। हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे जनम ॾींहुं जूं मुबारक हुजनि।